ये रसा उस्ताद मोहतरम अब्दुल जब्बार हैदरी साहब की दावत है। इंशाअल्लाह अचल साइना स्टेट दे तस्वीर किताब फरमान नारे तकबीर शान मुस्तफ़ा शान सहाबा शान अहले बैत। ये रसा उस्ताद मोहतरम हज़रत मौलाना से अब्दुल जब्बार हैदरी साहब किताब फरमान। अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी हदाना लिहाज़ा वमा कुन्ना लिनहतदिया लौला अन हदाना अल्लाह। अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। क़ुल इन कुन्तुम तुहिब्बूनल्लाह फत्तबिऊनी युहब्बिबकुमुल्लाह व यग़फिर लकुम ज़ुनूबकुम वल्लाहु गफूरुर रहीम। फी मक़ामिन आख़र वलसौफ़ यर्दा। सदक़त या रब्बल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। दुरूद शरीफ अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व अहलि बैतिहि अजमईन। या रब्बि सल्लि व सल्लिम दाइमन अबदन अला हबीबिक खैरिल खल्क़ि कुल्लिहिम हुवल हबीबुल्लज़ी तुरजा शफ़ाअह लिकुल्लि हौलिन मिनल अहवालि मुक़तहिमी। फरवरी सन 2020 आज रात को कमर अली खान शाह ने नूर मस्जिद में बरादर मुकर्रम भाऊ साजिद अली आए रोजागर गया नौजवान जुमला जमात जलसे खत्म नबूवत उन्वान सां ये सालियानो प्रोग्राम रखियो हो। मगरिबी नमाज का वठी अल्लाह पाक जो पाक कलाम ॿुधी रहिया हो मुख़्तलिफ़ बुज़ुर्गनि जी ज़बान मां। आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी खत्म नबूवत जो तहफ़्फ़ुज़ अल्लाह तबारक व तआला उन वक़्त कयो हो जो न ज़मीन ही न आसमान हो न सिज हो न चंड हो न सितारा हा। आलम अरवाह जे अंदर रब तबारक व तआला 1.25 लाख नबी जे रूहन खां मोहम्मद मुस्तफ़ा जे नबूवत जो वाइदो वरितो। जो 1.25 लाख नबी आ कादियानी इहो ॿुधाए हिन जो इहो बाबो हुते हुयो
नबूवत वारे इजलास में कोन सवा लख नबी होया मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जब अल्लाह जा आखिरी नबीयन सैन फरमाता न खातमुन नबिय्यीन ला नबी बाद हम आखिरी नबी आया मुखा बाद को भी नबी अचड़ो नहीं मां आखिरी नबी हाँ जे कदे हुजूर तो फरमाए जे कदे मुखा बाद अल्लाह के को नबी मोकड़ो हुजे हाँ तो लौकान बादी नबीयन लकान उमर जेकर मुखा बाद अल्लाह के को नबी मोकड़ो हुजे तो वो ॿियो न हुजे हाँ वो उमर हुजे हाँ पर उमर न मां मोहम्मद सवा लख नबी जो पगदार बणजी आयो है अल्लाह ताला मुंहिंजे ख़त्म नबूवत करे कोई नबी अचड़ो ना है वरी ये भी फरमायो मुखा बाद हिकिड़ा कूड़ा 30 दज्जाल ईंदा कज़ाब ईंदा उहे कूड़ा हन कज़ाब हन दज्जाल हन कूड़ ॻाल्हाईंदा मां मोहम्मद आख़िरी नबी आहियां मूंखां बाद को भी नबी अचणो न आहे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ख़त्म नबूवत जो जलसो दोस्तों सैयदना सिद्दीक़ अकबर रज़ी अल्लाह तआला अन्हु जे वफ़ात जो महीनो अॼु 20 जी रात 21 जी 22 तारीख़ सिद्दीक़ अकबर जी वफ़ात सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह तआला अन्हु वो सहाबी आहे खलीफा अव्वल बिला फसल जो मदीने जे अमीर इमामुल अंबिया फरमायो तमा सभिनी जा थोरा लाथे लाए छॾियमि दुनिया में पर अबू बकर तुंहिंजा थोरा मां न लाए सघियो आहियां मुंहिंजे तरफ़ां क़यामत वारे ॾियारे अल्लाह लाईंदे ये हदीस दोस्तों आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का सफर में हज़र में सैयदना अबू बकर सिद्दीक़ गॾु अम्मा आशा जे गोद में मुझो साईं सुता पिया आसमान सितारन सां भरियल हो अम्मी आशा भी चवे सोना जेतरा आसमान में सितारा हन तव्हांजे सहाबा मां एतिरियूं कजूं नेकियूं आहिनि अम्मा पुछो साईं फरमायो हाओ मुंहिंजी राणी एतिरियूं नेकियूं मुंहिंजे उमर जो आहिनि नथा चओ बस वाइस भी आखिरी टाइम भी आखिरी मां तो मगरिब ते आयुसि साझे लगे चम यार बीमार आहियां चले चइसि कोई भी कोन सिर्फ तू ठीक है दोस्तों अम्मा आशा दी चए मां चुम त या रसूल अल्लाह अबू हाँ मुझो बाबू काॾे वियो मुझो अबू काॾे पाण फरमायो आशा तकर न कर ए उमर जूं सॼे ज़िंदगी जूं नेकियूं हिकिड़े पासे तुझे अबे अबू बकर सिद्दीक़ जे गार वारी रात वारी नेकी हिकिड़े पासे ये जो अबू बकर सिद्दीक़ साईं जूं नेकियूं कलमो तो पढ़े पढ़िया सभिनी खां अव्वल कलमे पढ़ण वारो सैयदना अबू बकर सिद्दीक़ कलमे पढ़ण खां बाद में नबी जे दीन जी तबलीग करण वारो अबू बकर सिद्दीक़ 38 माण्हू मुसलमान थिया त नबी साईं खे चवे थो साईं मूंखे मोकल ॾे त मां काबे में अल्लाह जी तौहीद बयान कयां साईं फरमायो मुसलमान थोरा हूं काफ़रनि जी घणाई आहे कुझु सब्र कर जैसे मुंहिंजो यहाँ तो फाटे ठीक ऐलान माण्हू आया पंहिंजा परावा ॿिया टिया सभु मुस्लिम काफ़िर सभु आया मुसलमान न थोरा हा सैयदना अबू बकर सिद्दीक़ मिंबर ते वेठो खुतबो करे खुतबो पढ़ंदे पढ़ंदे जॾहिं हिन लफ़्ज़ ते आयो अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु
व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। ये ॾाढी ॾुखी ॻाल्हि सम्झनि पिया त चवे छा काबो पुत्र सां ॿुधाए शायदि दुनिया का अल्लाह का सवा को भी मबूद न तव को भी मुश्किल कुशा नाए बहुत हयाती जो मालिक नाए को बीमार सुनाए ऐ मां शायदि दुनिया तो मोहम्मद अल्लाह जो मानो ऐ उन जो रसूल तव। कातलाना हमलो शुरू थियो चांदो चवे कहिड़ियूं ॻाल्हियूं पियो करे कंहिं नंढो हयो कंहिं बुक हई कंहिं लठ हई सईदना अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु बेहोश थी वियो कबीले जा माण्हू आया खणी विया उन ज़माने में अञा अबो अम्मा मुस्लमान न थियासीं पोइ थियसि सहाबी 4 नस्ल सईदना अबू बकर सिद्दीक़ जो अबो अम्मड़े पाण अबू बकर सिद्दीक़ जो पुटु इहे सहाबी रसूल आहे जे ईमान जी नज़र सां रसूलुल्लाह जे चेहरे पर उन वक़्तु अञा मुस्लमान न थिया नओं कमु जॾहिं ॻाल्हि सम्झ में अचे माण्हू खणी आया सुतो पियो आहे घर जिस्म मां रत निकिरी आई आहे ज़ख़्मी थियो आहे कमज़ोर थियो आहे अबो मथां झड़ी बीठो आहे हर मथां कल्लिमनी या अबा बकर अबू बकर मूसा ॻाल्हाए कलाम कर अब पानी ठहियूं बीठी राति पानी घुर खीर घुरंदो सॼो ॾींहुं गुज़री वियो शाम थी सईदना सिद्दीक़ अकबर जे जिस्म में थोरी चुरमुर आई अखियूं खोलियईं अब डोड़ंदी आई पानी घुरंदो या चवंदो त धक गला लगान अल्लाह अल्लाह कबर जा गैरतमंद मुस्लमान उन टाइम ते सईदना अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु जेके लफ़्ज़ चया हदीस पाक में सोन जे पानी सां लिखिया पिया अथई हेॾो ओॾे ॾिसी चयो तो कैफ़ हबीबी रसूलुल्लाह जेको ॾाढा सुभान अल्लाह चवे मदीने वञे कैफ़ हबीबी रसूल थोरो सनो करे पाण वांगुरु थोरो करे छॾे कैफ़ हबीबी रसूलुल्लाह छा हाल आहे मुंहिंजे दिलबर नबीअ जो मुझे हबीब करीम जो अम्मा भी चले सुपुट गाल बुध असांखे तो वारे यार जो पतो ही कोने दलाए काथे कल मोहम्मद जो कलमो भरियो अथई अॼु हाल खे थियो अथई उन मोहम्मद खे छॾे ॾे ओ मुंहिंजा बचड़ पाणी पी मानी खा जिस्म मां रत निकिरी वई आहे कमज़ोरी अची वई आहे पुट जंहिं ॾींहं खां बि मोहम्मद मुस्तफ़ा जो कलमो भरियो अथई माण्हू उनजा बि दुश्मन तुंहिंजा बि दुश्मन अल्लाह अल्लाह चए थो अम्मा पाणे में माई मुस्लमान वञी उन खां पुछी उहा औरत आई सईदना अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु चवे सो कैफ़ हबीबी रसूलुल्लाह व कैफ़ हालुहु व असहाबे छा हाल आहे मुंहिंजे साईं जो ऐं मुंहिंजे साईं जे सहाबनि जो चवे सी अल्हम्दुलिल्लाह साईं जन ख़ुशि आहिनि हर कम नाले सहाबी उन जे घर में मौजूद अकबर जी चवेसि ओ बच्चा हाणे पंहिंजे यार जो आवाज़ ॿुधी पाणी त पी पाणी त खा सॼो ॾींहुं गुज़री वियो आहे न पाणी न पाणी चवे सो अकबर हिन करण सां त ॿुधो अथमि पर अखियुनि सां ॾिसंदो घुरां जेसीं ताईं अखियुनि सां रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे चेहरे खे न ॾिसंदो मां न पाणी खाईंदो मां न पाणी पीअंदो मां अल्लाह वारो बि ईअं थो चए त परवाने गुजरा बुलबुल को फूल बस लेकिन सिद्दीक के लिए है खुदा का रसूल बस। तकबीर मुस्तफा
सैयदना अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह ताला ने सजो माइट ना है, चांडियो ना है, गोपांगो ना है। असां उनजे मथां पिया जान घोर कयूं, उनजी पिया तारीफ़ कयूं, उनजी पिया वकालत कयूं। ख़ुदा जो कसम असां अबू बकर सिद्दीक जा वेझा माइट न आहियूं। असां हिन आख़िर सां हदीस में क़ुर में ॾिठो आहे अबू बकर सिद्दीक माइट मदीने जे पीर जो, नबी साईं जो सहुरो, नबी साईं जो सहुरो। हे जेके अबू बकर साईं ते कावड़िया वेठा आहिनि, उमर साईं ते, उस्मान साईं ते, ॿिया वरी यार असां ते कावड़िया वेठा। मुला मुला पई लॻी, हेड़ो मुला छॾियो मुलनि खे, छॾियो सहाबा सां दुश्मनी। उन्हनि यारनि सां कहिड़ी दुश्मनी जेके रसूलुल्लाह सां गॾु जन्नत में भाकुर पई सुम्हा। अहिड़ा हुजनि त उन्हनि खे जाइ न मिली। प्यारा हण करे त बोला अली पाण रखाया। अचो जे रसूलुल्लाह सां इश्क अथव, मिठे मोहम्मद सां इश्क अथव, अली साईं सां इश्क अथव, इमाम हसन ऐं हुसैन सां इश्क अथव, त पोइ इमाम हसन हुसैन जे नाले खे जेका रब 1.25 लख नबीअ जी पग पाराए आख़िरी नबी करे मोकिलियो, सभिनी जो सरदार, उनजे ख़त्मे नबूवत जा ख़तदार तव्हांजे कब्र में, तव्हांजे सिंध में पिया रहनि। छॾियो हे फ़साद, तव्हां सां रहंदासीं। अचो मोहम्मद मुस्तफ़ा जे दुश्मननि काजरनि खे पाथर हणी हिन मुल्क मां भॼायो। हे काजरनि जो मुल्क न आहे, मोहम्मद जे ग़ुलामनि जो मुल्क आहे। क़यामत वारे ॾियारे नबी साईं तव्हां असांखे सुञाणींदा। चओ न सुभान अल्लाह। मोहम्मद हौज़े कौसर ते बीठो हो, अबू बकर हेॾो, उमर हेॾो, उस्मान हेॾो, सोहरो मौला अली हेॾो। हौज़े कौसर मां प्याला भरींदा ॾींदा ॾींदा बीठो मोहम्मद पंहिंजनि खे सुञाणींदो, प्यारींदो ईंदो। या रसूल अल्लाह तव्हां कीअं प्यारींदो, कीअं सुञाणींदो? पाण फरमाए मुंहिंजी उम्मत जा चेहरा 24 जे चंड खां वधीक चमकंदा। नबीअ जे आशिक़ जा चेहरा चमकंदा। असांजो नबी हौज़े कौसर ते बीठो हूंदो, ग़ुलाम अहमद कादियानी काकूस जे दर ते बीठो हूंदो। वो पंहिंजनि खे सुञाणींदो, उहो बि पंहिंजनि खे सुञाणींदो, असांजो नबी बि पंहिंजनि खे सुञाणींदो। असांजे नबीअ जे सहाबा ऐं उम्मत जा चेहरा चोरी जो चमक रहंदो चिमकंदा, ऐं ग़ुलाम अहमद कादियानी जे पोइ लॻनि जा चेहरा तरे जे दांगीअ खां बि वधीक कारा हूंदा। उन्हनि खे गिलींदो, काकूस में फिटी कंदो वेंदो, फिटी कंदो वेंदो। असांखे मोहम्मद इहो सॾु कंदो, हौज़े कौसर प्यारींदो, जन्नत में मोकिलींदो। गैरत अथई ईमानी ऐं मोहम्मद रबी सां मोहब्बत अथई त कट तालुक काजर सां भली माइट छो न हुजई। थुक हणी छॾेसि, अरे मोहम्मद वधी वञा। न त पोइ शफ़ात जो को बि प्रोग्राम न अथई। शफ़ात न थी मूंखे क़ुर मथे ते आहे, मोहम्मद उनजी शफ़ात कंदो जेके महबूब जा हुबदार हुआ। दोस्तो सियाणा थियो, कारे भगाओ न, कारे भगाओ। सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु चवे थो मूंखे वठी हलो। हुज़ूर जो ॾिठो ॿई कुरानियूं खयूं पयूं अचनि, साईं जो ॾिठो भाकुर पाए पंहिंजे गोद में सुम्हारियो। अरकम जे घर में गोद मदीने जे पीर जी चेहरो सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु जो हुयो। उनजो बदलो हिजरत वारी रात ग़ार में अबू बकर सिद्दीक़ लातो हो। यार नज़र करो, खुदा जी ज़ात जो कसम, वो कलमे वारो मौलाना हुसैन गुल जागीरानी सैयदना सिद्दीक़ अकबर जो शान बयान करे। टे ॾींहं ग़ार में मुझे मिठे मोहम्मद करीब सां रहियो। छा त मंज़र हूंदो उन मुरीद जो, जंहिं मुरीद जे गोद में मुर्शिद सुम्हियो पियो हुजे। छा उन आशिक़ जो मंज़र हूंदो जंहिंजे गोद में जो माशूक़ सुम्हियो पियो हुजे। नबी से सां मोहब्बत कयो, इहे
जी मदीने वाले मोहब्बत के जी सहाबा के साइड प्रीमियर मरण का बाद में दिखता मदीने का हिजरत अबू जलाल गोले 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 तकलीफ जा नजर ना आया साइड दिखता ऐ इनाम रखियो जेको अबू बकर के पकड़े दो 100 उठ जेको बिडी के चेरो या मुर्दा पकड़े दो के 200 उठ लीदा से नबी से दे इनाम रखिया हम के जे मुशरिकन सरदारन पर अल्लाह वाले हबीब मोहम्मद करीम की हिफाजत की सुभान अल्लाह। दोस्तों हलिया हलत हलत जबरा लेके लाके में आया मुझे सही की भूख लगी पान फरमा अबू बकर जी मुझे सोना यार भूख ॾाढी लगी आ पर एक झूपड़ी नजर अचे थी ॾिसे सैयदना सिद्दीक़ अकबर झोपड़ी जे ॿाहिरां बि सॾु कयो कुआरी निकिरी आई अब भले असीं मुसाफ़िर को मानी जो कमरो मिलंदो घोड़ा वञण मानी कान्हे कोन पंहिंजो अमर बड़ा मता का खीर जी लपड़ी खीर टुकड़ो है घोड़ा वञण तरसो अचो मुझो मुड़सु बकरियूं खाए वियो आहे चबरन में जान मोटो खीर ॾोही थी प्यारिया हिकिड़ी बकरी कुंड में बीठी मुझे साईं जी नज़र पइजी वई अमा ये जो बकरी बीठी है अमा ने के ट्रोनी है बीमार न गांव थी काए न पानी थी पिए खीर तो कोने इसको बीमार सही फरमायो अम्मा तू मोकल दे असां को खीर दो माई खिले पई बकरी मुंहिंजी सही तू चवे तो सोनो ॾाढो सोना तो के मोकला सही फरमा थां खड़ी आ माई कुराड़ी वई नंढो वटो करे तो बकरी उन जी पक हस खीर कोने पर सोनो चवे तो खड़ी आई सही फरमा इया तो वडो खड़ी आ सही फरमायो माई खिले पई बकरी मुंहिंजी ना का खीर कोन दस उन्होंने फरमायो खड़िया काम बकरी भी दिसे पई नबी के सुञाणे पई हिन अंधर न सुञातो हिन गतर न सुञातो खुदा की ज़ात जो कसम मुझे साईं के जग जा जानवर भी सुञाणींदो हो हिन मुझो सही अम्मा हलीमा वट मुझो घुमण जेतिरो थियो 5 साल उमिरि आओ पंहिंजे भाउ अब्दुल्ला चयो अमोरी मोकल ॾे तॾे मोहम्मद खे बि बकरियूं चाहण लाइ वठी वञ पुटना न मन छॾींदीमांसि हिनखे मां खे वॾी इबादत कई आहे अम्मा मां ख़्यालु कंदोमांसि अम्मा हलीमा चए थी चलो भारत गई आओ मेरे बकरियों गाए तेरे चारण के लाइ मुझो सही हलो अब्दुल्ला भी हलो बकरियों को भी वडले ये बकरियों चारण पया बकरियों चारण को न पयो हुए भी चुयो ओ चुको एक झगमा जानवर नितो अब्दुल्ला का पैर दे जोर लो बकरन के छड़े करे ढोड़ा दो आयो अल्लाह रयू का दो आयो हमारी जी मुझा बच्चा हमारे बेटा बकरियों का चारो तो मोहम्मद भी कदो हो पर ओ तो झगमा जानवर नितो अम्मा तो भजी है तो मोहम्मद देखे अलाए छा थियो अम्मा हलीमा रोई वेठी पुट खे भई दरकारे न जॾो मान वठी वञे से हाणे कीअं थींदो रोती पई अचे अल्लाह मुझे मोहम्मद जी पारत थई अल्लाह मुझे मोहम्मद जी पारत थई किरंदी पई अचे आबरदी पई अचे रोती भी अचे कुआरी कारी अल्लाह अल्लाह या जो अचे करे नजर करे बकरियूं सब वेचो ने नंढो मोहम्मद रबी उमिर जो उते वेठो हिकु झंग जो जानवर आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे कदमन मुबारक ते वेठो चुमियूं ने करे का हकल करे चयो थी ओ बच्चा मोहम्मद करीम मोहम्मद बंदे थी जाए यो जानवर दई बनो फाली दर रनुसान को दावई हुजूर गुरकी फरमायो अम्मा इन बेचारे की किली ताकत जो मोहम्मद के नुकसान पहुंचाए ये तो जंग मान की करे मां मोहम्मद करीम की ज़ियारत कर लायो आहे उठन सुझा दो गो सुझा दो पत्थर सुझा दो पत्थर का कलमा पढ़ा दे
हिकिड़े माण्हू जेको आहे सो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो आशिक़ हो मके मदीने में जेको आहे सो अची करे हिकिड़े पासे वॾी मके पाक में ॾुकर पियो एॾो ॾुकर पियो अनाज खणण लाइ कोन हो उहो ॿाहिरि मुल्क जो माण्हू हो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़बर हुअसि त मके पाक में ॾुकर पियो आहे साहब वीचारनि खे जेको आहे सो अनाज कोन्हे उन ऊँट 100 ऊँट अन्न जा भरे मोकिलिया त मोहम्मद नबी खे ॾेई छॾी उठ जगह काए आया उनखे ख़बर कोन्हे त मोहम्मद अलाए कहिड़ो आहे मके पाके जे ॿाहिरि अची उठ तरसियो इहे न्यापो मोकिलियो था न असां फिराने मुल्क खां फिराने बादशाह असांखे उठ ॾिना आहिनि हे अनाज जा मोहम्मद नबी जे लाइ अचो काहे वञो नबी साईं खे न्यापो पहुतो अबू जहल खे बि ख़बर पई अबू जहल चयो मोहम्मद यतीम आहे सरदार जो वास्तो असां सां आहे असां तुंहिंजा रईस आहियूं उठ मुंहिंजा मुझे लाए जैसे ना मोहम्मद नबी जे लाइ चेना न गुरु साहब विड़े मुंहिंजा सरदार मके जो माया साईं फरमायो ठीक आहे जे तूं त अचो उठण खां पुछो त कहजे लाइ आया जी हा इहा ॻाल्हि सही आहे सुबुह सां ईंदासीं सुबुह सां सॼी राति अबू जहल पुटनि खे ॿियो ॿाहूं ॿधे त महिरबानी कजो इज़त बचाइजो पटको न लही वञे रोए पियो सुबुह थी आयो उठण खे पियो चवे अबू जहल खे चऊं पुछ हिक हिक उठ खे पियो इलाज करे त लात जो कसम अथई उज़ा जो कसम अथई मना जो कसम अथई कंध खे लोड हा कंध तां मुंहिंजे लाइ आया हो उठ न हीअं पियो करे न हीअं पियो करे उठ त पंहिंजो वेठो हिकु जाइ ते सभिनी उठण खां पुछी वियो पर कुझु न वरियो ठीकु आहे मोहम्मद तूं पुछ अल्लाह अल्लाह ओ कमर जा ख़ैरतमंद मुस्लमान आका साईं चई उठ खां पुछनि मोहम्मद करीम लाइ तव्हां आया हो या न त उठ ये कतो हलाए सभिनी जगह चवंदा त असां मोहम्मद करीम जे लाइ अनाज खणी आया आहियूं अरे उठ न सुञातो जानवर सुञातो पत्थर सुञातो बकरी भी सुञाणे पई अल्लाह महिरबानी करे टियों ॾींहुं बुखार छॾे कोन थो वो सोनो नबी आयो आहे वो सोनो नबी आयो आहे मुंहिंजे हथ रुगो फेरे न मुंहिंजी बीमारी ख़तम थी वेंदी हीअ त बकरी ॾिसे पई पर जॾहिं साईं अम्मा जे पेट में हा तॾहिं बि बकरियूं हया पई करे चओ न सुभाणे तव्हां सां बकरी ॾोंदा उहो कीअं या में ॾोंदा त कीअं या उज़ा ते घणा गोपा खे गॾु थींदा चवंदा कुहण जे लाइ उज़ा जे लाइ जानवर कोन हुआ असांजे पासे ॾे सान वठी आया डॉक्टर साहिब जे मदरसे में उते जेको आहे कोन विया सान छॾाए भॼी वियो 4 ॾींहं गुम हो सान खे हे रोज़ कोहंदो आहे बीमार सीमार बि कोई छॾींदो आहे मुंहिंजो शागिर्द आहे पर भलो आहे बीमार न खाईंदो भॻंदो कयां जागो था न ओ दोस्तो साईं जन खुदा जी ज़ात जो कसम 100 उठ आया 100 उठ हुजूर फरमायो उज़ा करणी आहे 100 उठ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तवे त काती आहे कोहंदा था वञनि न तस उठ दसरो ॾाढो ॾुखियो आहे न तसण ज़रूरत पई साईं पाण वेठा आहिनि उठ जेको बि अचे हीअं कंध ॾेई मोहम्मद नबी जे अॻियां पियो बीहे त मूंखे सॾ मूंखे कुर्बान कर 70 उठ नबी से कुटा उन्हीं का बाद में बाकी 30 बचा पान फरमा अली अचो हाणे तू हुननि खे कुर्बान कर दोस्तों जानवर सुञाणींदा मुंहिंजे साईं खे अरे हिन न सुञातो अंधे तंहिंखां परवाह न आहे मोहम्मद जो शान खोटंदो ई न जे मोहम्मद जी तारीफ़ ख़ुद अल्लाह पाण क़ुरान में कई आहे हे छा कंदो हे भौंकंदो हा नंढड़ा हूंदा हुआसीं पोइ जो हिक ॿिए खे चिलाईंदासीं न पोइ चवंदासीं भौंक कुता भौंक मूंखे ॿुधण जो शौक़ु छो भौंके को अबू बकर ते भौंके को उमर ते भौंके को उस्मान ते भौंके को अलीअ ते भौंके को सहाबा ते भौंके को मोहम्मद मुस्तफा जी शान में भौंके पर चओ इंशाअल्लाह मोहम्मद जा ग़ुलाम देवबंदी जागन वधा भौंकंदो सवाल काकड़े खां कढी छॾींदासीं साईं जन आया बकरीअ खे हथ जो लाथो त अल्लाह जे नबी साईं जो हथ मुल्ला जो न मौलवी जो न हाजी जो न काज़ी जो न मुल्ला हथ करण कुझु न थिए
पीरा तकन को जनते में जो मोहम्मद हक दो खने दमी हुयो सी भजदो आए साई मरीया से बाग सुकी गई हथरा तकन दियो से सजदो आ घुरी साल गुजरी दा होती हुरदो से हुजूर जन्म जमल मदीने में दियो से बाग सुकी अल्लाह साहबा तंग मुझे सही गया हक कर दी देर अरे करो झूठ आयो ये भी वसीब जो मस्जिद कच्ची के पर शुरू थी हुई आकाश है जे डाली मुबारक में पानी जो हमें चुपे जे नीर में वसो शमशर दे वसो आकर दे वसो सुपर वसो अकारो अरबा खबीर जुर्मो हुजूर जी तो आज बरकत चली भी वसो कबर जा मुसलमानो नूर कालूनी जा मुसलमानो आज भी जेकर जुमे का शुरू थी दो थई दा वरी जुमे कयो दो थई हुजूर जी तो आज बरकत हाने सागो मानो डोड़ दो आयो मुजा साईं मुजी पेई गिरी पई भाग भजीरा ओ की दो चले आने दा हथरा कर दमी बदते सही बंदी न थोते वक्बे साबो वसे हे दो पानी बीजियो सागी मस्जिद सागो मिंबर मुझे साईं वरी आंगल मुबारक खई अल्लाह अल्लाह वाह सोना तुझी आमद में कुर्बान वजा इशारो कयो जगो हनोर दी आई इशारो कयो त चंद्रमा नथी पयो इशारो कयो जागा पड़न अल्लाहुम्मा अवालैना वला अलैना अल्लाहुम्मा अवालैना वला अलैना ओ मुझा मौला हाने असा के गंज थियो हाने जरूरत न थई जबरन में वसाए समर में वसाए साबी तो जे हुजूर आदर ही कई जुड़ता थियो जबरन में हले हो नमाज पढ़ी दो निता से न सजो मदीनो सिंध जे रोशनी सा चमके पियो ये बकरी डोंदा व्या धाम भरबा व्या सब भरजी व्या माई ॾिसे सुञाणे न पई न ॾिस साईं फरमाए पीउ असांजे वीरे साईं हलिया विया उनजो पुरुष आयो हे फिलानी उम्मे मामद जी जी अबू मामद जी मामा जो पी कुराना हे कानो हे खीर रोए भी पई चेदी इन बकरी जनो थई चरिया थई त बीमार अबू मामद जे तुझे दर ते एड़ो मेहमान आयो सोहनो डालो चेरो चोरिया के चक्र खा पियो चमके हले दो तक कर छाव पिया कर जमीन तड़े वांगुर वेड़ भी कदमन में पई अचेस ओ मोहम्मद जने गालाए पयो मां विश्वास पई चेहरे ये दो गालाए उनके चपरन मुबारक करमा ये लफ्ज प्याते करन जी मोती जो दानो मोती जे मथा करंदो सोना सोना लफ्ज दो करे उन जो एकरो साथी हो एने का अदब साथी थोयस मां उनने पई दिसा किने का अदब साथी थो बाबा ये समझ ठीक नहीं यो सोनो बाजे साथी के इशारो करे हाथ उनके इशारे दे चांद भी घोर करे छरे सा बकरी साजिया थे बकरी में खीरू में जो से बीमारा जे मोकल दे अबू मौत बकरी साजी उन्हें सोने जो हाथ जो लातो सुन तो बकरी टाइट थी वही अलाई कानो खीरायो सजे घर जा था खीर सौदा की चवे जो यो इंत मोहम्मद होयो हल्या यार मदीने वारन के मोहब्बत दिस उन्हें खबर पई मक्के वारन मोहम्मद करीम जो कदर न कयो लडायो तन अचन पया पांजे साथी सा तवज्जो कजाए वाह जो मदीने वारन जो मदीने वाले सही सा प्यार अल्लाह अल्लाह खुदा की जात को समा मुझे सोनिया तन रोज हर को बेटा दावत मा खाराई दो बस ओ बेटे मा खाराई दो बस ओ बेटे मा खाराई दो बस साईं बेटे सोनो बेटे रबर बेटे आका बेटे अल्लाह जो तातलो नबी बेटे खुशी में नबी मा बने
हिकिड़ो ग़रीब सहाबी ज़ाल खे चवे थो अल्लाह जी मानड़ी जी घर खे बुहारी ॾे छा ॻाल्हि सेज बि विछाए छा ॻाल्हि अल्लाह जो सुहिणो नबी पियो अचे सोहरनि जो सरदार पियो अचे काइना जो सरदार पियो अचे जल्दी कर सफ़ाई कर असां पहिरीं दावत असां चवंदासीं असांजी खो ज़ाल थी चएसि अबू अयूब अंसारी ॻाल्हि न ॿुध तूं त सफ़ा मदीने में ग़रीब हिते डब डेरा अॻु छो बीठा आहिनि घर बि अॻ में हुननि जा आहिनि साईं खे ॾउए वधियूं ईंदो हो चवंदो मूं ॾे हल हो चवंदो मूं ॾे हल असां ग़रीब चवे थो अल्लाह जी बाणी मुसलो विछाए करे रब खे तूं बि सॾ त मां बि वञांसि सॾ पिया कनि हे बि न चए मुंहिंजा मौला हे मदीने में रहे सवला जागीदार पिया रहनि तुंहिंजो सुहिणो पियो अचे मुंहिंजी दिलि में मोहबत ॾाढी आहे मां अर्ज़ु तोखे थो कयां कंहिंखे इलाज कयो तुंहिंजो नबी अचे मुंहिंजे दर ते पहिरीं दावत मदीने वारनि मां ग़रीब जी खाए जो सॾ जो रोए अल्लाह नाउमीद न कजाए अल्लाह मेहरबानी कजाए हिकिड़ी गुज़री ॿियो ॾींहुं गुज़री हेॾा मदीने वारनि खे मोहबत खज ते चढ़ी करे पिया ॾिसनि अॼु बि न आयो माइनि पंहिंजे नेरनि खे चयो जल्दी कयो वञो वञो मुहम्मद जो इस्तक़बाल कयो उहो नबी थो अचे ॾाढो सुहिणो नबी आहे अल्लाह जो दादलो नबी आहे खज जे चोटी ते चढ़ी करे हीअ ॾिसण वरी मोटी वञनि हिकिड़े दफ़े जो ॾिठो आओ यार परे खां हिकिड़ी मिठी ज़ाहिर थी हीअ चुरानो ज़ाहिर थियो ऐं जो नज़र कनि हिकिड़ो सुहिणो डाचीअ ते सवार हुनजे ग़ुलाम जे हथ में डाचीअ जी मोहर अल्लाह हीअ चुराने मां हुन सोने जो चहिरो जॾहिं निकिरे पियो जीअं चोलीअ जो चंड झुर मां निकिरंदो आहे त कपर वारा केॾो सुहिणो लॻंदो नथो चए सुभाणे अल्लाह सुहिणो मदीने वारा रोणंदा आया ख़ुशीअ में न पिया मापनि नंढियूं छोकिरियूं बि हो छा पिया चवनि रोणंदा आया तल्लअल बद्रु अलैना तल्लअल बद्रु अलैना तल्लअल बद्रु अलैना बिन सनयातिल विदाई वजब शुक्र अलैना मा दआ लिल्लाहि दाई नंढियूं छोकिरियूं भॼंदियूं थियूं अचनि ख़ुशी में नथियूं मापनि अल्लाह ॾाढो चवनि नहनु मिन बनी नजारी नहनु मिन बनी नजारी नहनु मिन बनी नजारी या हफ़ज़ मुहम्मद मन जारी या हफ़ज़ मुहम्मद मन जारी या हफ़ज़ मुहम्मद मिन जारी राजा त चओ दाता में विदा जे गांधीअ मां चोॾीअ जो चंड ज़ाहिर थियो आहे वाह मदीने वारो वाह अरे मके वारनि नबी साईं जी रब नेमत ॾिननि मके वारनि खे रब नेमत ॾिनी क़दुर न कयूं पथर हयूं ईज़ा ॾिनऊं रब फरमायो मके वारो बेक़दरो एड़ो सोनो ॾिनो मां जहिड़ो पैदा ई न कयो आहे न वरी क़यामत ताईं मां पैदा कंदुसि कदुर न कयो मुझे सोने के दाम पत्थर हया खस्यां थो मदीने वारन के दोजा मदीने वारन से जब बिछाई चोरी जो चंद्र ज़ाहिर थियो रब जा शुक्राना कयो थोरो न लायो छोकरियूं नंढियूं हुजन नहनो बिन बनी नजारी को कबीलो चवंदो असां बनी नजार जो छोकरियूं आहियूं असां जा एड़ा भाग भलद एड़ा भाग भलद एड़ा भाग भलद जो असांजे पारे में ॾिठो मोहम्मद अची वियो आहे वजन आया साईं मुंहिंजी दावत खान साईं मुंहिंजी खान साईं अॻ में ॿुधी हल न साईं फरमायो पुट केतिरा आया हो मदीने वारो हिन ॾे हलंदुमि त हे ॾुख न कंदो त मूं न हलियो
हिनने हलंदो त ॾुख लॻंदो हाणे छॾियो ही ॾाची जानवर आहे न अबू बकर जी मुंहिंजा दिलबर या ॾाचीअ जी महार कंध ते रखी हथ कटेसि पुट हाणे तो जाते वेहंदी उते असां दावत खाईंदासीं साईं गुलाम नबी महेश्वर साहब अल्लाह माफ़ करेसि उन भी इहो मौलूद चयो आहे पोइ उन छा थो चए मौलूद में गाहो कयूं बीठा मन ॾाची गाह खे ॾिसी मुंहिंजे दर ते लड़े अन्न कयूं बीठा गुगदा मां अन्न खे ॾिसी लहंदी न न न न न न हलंदी आई रोंदा पिया चवण लाइ कहिड़ो ख़ुशि नसीब अल्लाह अल्लाह ख़ुदा जी ज़ात जो कसम ओ कंबर जा गैरतमंद मुसलमान या ॾाची मदीने जे गिरण मां घुमंदी उन ग़रीब अयूब अंसारी जे दर ते अची वेठी रोए भी पियो खिले भी पियो ज़ाल खे चइबो न चयो मां ईंदो चयो हा चे अची वई बकरी कोठाई वॾी पियो ख़िदमत करे रोए भी पियो खिले भी पियो मांजरी कांदो रात थी वई मुंहिंजा साईं तव्हां मथे रहो असांखे मथे बंगलड़ी आहे असीं हेठि पिया रहो साईं फरमायो न अबू अयूब अंसारी पुट माण्हू पिया हिते अचनि मिलण जे लाइ तूं ऐं तुंहिंजी ज़ाल वञी मथे रहो मां हिते वेठो आहियां अल्लाह अल्लाह अरे अदब सिखणो अथई सहाबा खां सिख अदब सिखणो अथई वरी उलमा देवबंद खां सिख इहा बेअदबी आहे जो चए त नबी साईं जाते काथे हाज़िर नाज़िर ओॾा जा बि ॻाल्हाए पोइ जेको तास बि खेॾे पोइ जेको बेल ते भी वञे वो वरी मुसल्ले ते भी नमाज भी पढ़ाए नबी मौजूद ना 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 अरे अबू अयूब अंसारी जे घर में मोहम्मद मौजूद हाणे करे वञे था मथे सुम्हण जे लाइ हुज़ूर चयो तव्हां वञो हलिया हिकिड़ी ॾाको या मथ चढ़ियो ज़ाल खे चयो तो अल्लाह जी बानी मथे न चढ़जाए मथे न चढ़जाए छो बेदरी थींदी आका हेठो सी मथो न थींदो तेरी ज़ाल मुर्सल सॼी रात जो ॾाकण में गुज़ारी आहे इनखे चइबो आहे आशिक़ रसूल अदब मोहब्बत कयो नबीअ सां जीअं मदीने वारनि कई मदीने वारनि कई ख़ुदा जी ज़ात जो कसम आहे मदीने केरु थे साहबा जो अहिड़े साहबनि खे पिया ॻाल्हायो अकुल अबू बकर गॾु पियो हले माल छॾे आयो अहिड़नि साहबनि खे पिया गॾु वधि ॻाल्हायो अचो उन्हनि सां मुक़ाबिलो कयूं जेके चवनि पिया नबी मोहम्मद बि आहे पर असांजो ग़ुलाम अहमद चरियो चरियो ग़ुलाम अहमद कादियानी चरियो ओ दोस्तो हा और नबी सां प्यार कर जंहिंजे नुबूवत में पिया धारा हणी उन सां प्यार छो नथो करे जंहिं मोहम्मद करीम तुंहिंजे लाइ बि तूं घुरियो न घुरियो हा हा काले विया खुदा जी ज़ात जो कसम मौलाना मुफ्ती महमूद रहमतुल्लाह अलैह वॾी मेहनत कई इसम्बली में असांजा कुल ग़ुलाम अहमद कादियानी वॾी पक कई करे लिखे तो करे चे तो मां मूसा करे चे तो मां ईसा करे चे तो मां महदी करे वरी चवे तो मां मोहम्मद करे चे तो अहमद हिकिड़े ॾींहुं वरी ईअं बि चई त मां अलाह जी नऊज़ बिल्लाह ज़ाल हा इहो बि शौक़ु वॾो हा इहो वॾो शौक़ु त मां कंहिंजी ज़ाल थियां मौलाना मुफ्ती महमूद रहमतुल्लाह अलैह भुट्टे साहब जो दौर हो मेहनत कई भुट्टे जुल्फ़कार अली भुट्टे खे चई हे जेको आहे चवे थो हिन जो ग़ुलाम अहमद चयो आहे जेको मूंखे नबी न मञींदो ऐं जेको इहो मुस्लमान हो रंडीअ जी औलाद गारियूं काॾे
मिर्जा ताहिर आयो वडी डारी से पटको तस्वीर मोटे साहब चयो तो हे मुफ्ती साहब इसको कहते हैं ये फरिश्तों जैसा चेहरा है, ये तो बुजुर्ग है, इसको आप काफर कहते हैं। मौला मुफ्ती महमूद रहमतुल्लाह अलैह फरमायो मुझे 15 ॾींहं निंड न आई। सोचो वो मामूना सर जी चैलेंज के असेंबली के अंदर शिया भी हुआ, बरेवली भी हुआ, असांजी जमात जा कुल 6 मेंबर आ, बाकी ॿिया मेंबर को शियो को बरेवली हो। आयो मुफ्ती महमूद रहमतुल्लाह अलैह खे रब वॾो अकुल बि ॾिनो हो, इल्म बि ॾिनो। हाँ, मुफ्ती आज़म पाकिस्तान हो। मुफ्ती साहब चए दे ख़बर तो जो गुलाम अहमद जेको आहे उहो आख़िरी नबी चई न उम्मती नबी आहे। हुन चयो त असांजो नबी उम्मती नबी आहे। त मौलाना मुफ्ती महमूद रहमतुल्लाह अलैह फरमाए त तो वारो उम्मती नबी मथे या अबू बकर उमर? जे अबू बकर उमर त सहाबी आहे न, मुंहिंजो त नबी आहे न। हुन जवाब ॾिनो सभु ॿुधनि ते जेके बरेवली वेठा आहिनि उहे अबू बकर उमर खे मञीदा, उनजा तारा खड़ा थिया पिया। हे पंजाब वारे खे चवे थो त उहो मथे आहे, अबू बकर उमर घटि। मुफ्ती महमूद रहमतुल्लाह अलैह फरमाए अबू बकर उमर त उहा हस्ती आहे जो नबी फरमाया अबू बकर फिल जन्नह, उमर फिल जन्नह। अरे अबू बकर उमर उहा हस्ती है अबू बकर आशा मान नबी सही के गोद में सुनारी पई ही। नबी सही पुछुसि आओ नबी का पुछई साईं जेतिरा आसमान में सितारा एतिरो घटि ने क्यों? हुजूर फरमायो एतिरो ने क्यों मुझे उमर जो से मुझो बाबो काढियो। पाण फरमायो आशा अबू बकर जो उमर के सॼी जिंदगी ने क्यों हिकिड़े पासे तुझे पी अबू बकर सिद्दीक जी कार वारी रात वारी ने की हिकिड़े पासे। इहो घटि थी विया तो वारो हे पंजाब जो हरामी मथे थी ॿियनि ॾिठो यार वॾो हरामी चाहिए त शिया चुप कई वेठा। उहे अबू बकर उमर सां उनजी वरी न लॻंदी आहे। हा त वरी मौलाना मुफ्ती महमूद ॿियो सुवाल कयसि तो वारो उम्मती नबी मथे या सोनो अली या इमाम हसन हुसैन? उन्हें चयो अली त सहाबी आहे, बाक़ी हसन हुसैन जहिड़ा त कई उनजे खीसे में तो लानत चेड़े तो नारीअ खे ॿियो घटि करे पंजाबीअ खे ॿियो मथे करे। पंजाब खां आयल कहिड़ो अली? नबी साहिब फरमाया कुंतु मौला वहाज़ा अली मौला। नबी से फरमाया जो अली मौला के जो मोहम्मद मौला। मौला जी मना करो, मौला जी मना आका, मौला जी मना दोस्त। हुजूर फरमायो जेको अली से प्यार कंदो मां मोहम्मद से प्यार कंदो। नबी से फरमायो इन अली मिन्नी व अना मिन्हु, अली मुझो मां अली जो। हुजूर फरमायो खबरदार खबरदार मन सब अली फकद सबनी। आओ मुझे सही फरमायो जे अली के घट ॻाल्हायो हुन जन मुंह खे घटि वधि ॻाल्हायो। नबी से फरमायो अना मदीनतुल इल्म अबू बकर असासुहा उमर जिदारुहा उस्मान सक़फुहा अली उम्मुहा। नबी फरमाया इल्म जो शर अबू बकर जो बुनियाद, उमर जी दीवार, उस्मान जी सतह, अली उन जो दरवाज़ो। अरे नबी से फरमायो हसन हुसैन फरमाए हुसैन मिन्नी व अना मिनल हुसैन सय्यदा शबाब आलिल जन्नह अल हसन वल हुसैन। जन्नत जवान जा सरदार हसन हुसैन। अरे ये घटि थी आहे तो वारो पंजाबी मथो ते शियन भी कन खड़ा कया ना वॾो रमी न लिखोसि लिखोसि काफरा मुर्तदा कादियानिया सभिनी सही कई। हिरण के मज़े चाहण जो कोई हक़ न आहे, पंहिंजे दरवाज़े ते कलमे लिखण जो कोई हक़ न अथनि। हे पाकिस्तान जी कानून जी पियो ॻाल्हि कयां। पाकिस्तान
कानून शरीयत में त मदीने जे पीर जे गुस्ताख जी सजा सिरतन से जुदा। खुदा जी साहब जो कसम हे पाकिस्तान जो कानून 1973 में जो ठयो जे लिखोस हिन के मजे चाणी नाए कलमो पढ़ो नाए मुसलमान सनाणो नाए तबलीग कमी न ना लिखो सबरी सही करे ओ सबरी मेंबर सही कई वही भुट्टे साहब जे अॻियां रखियो भुट्टे साहब चयो सही हाणे सही कर भुट्टे साहब चयो मुफ्ती साहब मां सही कया थो पर मांजे मौत जे परवाने मौके मारी था माके फांसी वाह मुफ्ती महमूद रहमतुल्लाह अलैह चेज़ भुट्टा साहब खत्म नबूवत जो मसलो आ ईमान जो मसलो आ बुध जे तोखे मारियो तोखे फांसी ॾिनी वई त वो भुट्टा या ॻाल्हि सम्झी छॾ जाए हे खत्म नबूवत जे सदके में जे तोखे मारियो त वो क़यामत जे सिज में जेके भी माण्हू ईंदा भुट्टा तोखे शहीद सॾींदा। अॼु ताईं भुट्टे के केतिरा साल थिया हाणे शहीद जुल्फकार अली भुट्टो ज़ैबेर वारा रहमतुल्लाह अलैह फरमाईंदा भुट्टे साहब जे मथां अल्लाह रहम करे खुदा जी ज़ात जो कसम क़यामत जे ॾियारे अल्लाह जे भुट्टे जुल्फकार अली जो जन्नत ॾिनी त इन अमल जे करे असां उन भुट्टे के शहीद था चऊं। अॼु भुट्टा आहे नी कोन अॼु ॿिया अॼु कमर शहदाद कोर ज़िलो थी वियो सम्झो था न बिलाल भुट्टो सरदारी माना कमर शहदाद कोर ज़िलो कश्मीर कंदकोट ए आया न ठाहे जा बटर ज़िला हाणे ये थी वियो दोस्तो उहो भुट्टो जुल्फकार अली माने पाकिस्तान जे कानून में ये काफिर हन ये वाजिबुल क़त्ल हन दोस्तो खुदा जी ज़ात जो कसम ओ मिस्किने वजह अल्लाह रहम करे छा चवंदो जिते में लई खा जानी डडो हणी मार तू वरी उन मानी का हाँ तू मानी का तू मर तो के कल कोई नसीब नहीं। हाँ कादियाने जो हामी आ वो हरामी कादियाने जो हामी हरामी अरे गैर जो मसलो आ ईमान जो मसलो आ खत्म जेकर खत्म नबूवत जे करे जे अब्दुल जब्बार के गोली लगे मरी वने सौदो डालो सस्तो आ क्या बचे यारे मिठो मोहम्मद शफाअत कर छो वक्त में मुंग विजू वेठा हो बेटा कादियान साहब भाई पियो बरादर क्या क्या कादे कहानी मुसलमानों ईमानी गैरत मरी वई आ ताके मिठे मोहम्मद साहब प्यार ना है छा कि नबी साहब प्यार न तो जिस दिल में मोहम्मद की उल्फत नहीं आए मुसलमानों समझ लो कि किस्मत में जन्नत नहीं है चो मिठो मोहम्मद असा की फाजिल बच्चन बारन पाजी जान का वधी गया मुझे खबर आ गाजी अलमदीन जो वाक्य ॿुधो हो हिकिड़ो माणियो हो उन नबीअ जे शान में गुस्ताखी कई ऐं अम्मा आशा खे कारियो ॾिनी हा अम्मा आशा खे अहल बैतन खे खुदा जी ज़ात जो कसम मौलाना सैयद अताउल्लाह शाह बुखारी रहमतुल्लाह अलैह पंहिंजो पटको लाहे उछले छॾियो मां मुंहिंजो नबी लावारसा मुंहिंजी अमल लावारसा जो हिकिड़ो कुतो वाणियो हिंदू जो कारियो न दर दर दे एक दुकान ओ लाहौरियो आ जाओ मेरी तकियो सुनो फिर कभी नहीं कहूंगा ये निकटा सब आया लाहौर जो चौक दे सैयद अताउल्लाह शाह बुखारी रहमतुल्लाह अलैह तकीर कई तो मुसलमानों ता जी ईमानी गैरत छो मरी वया जो वाणियो छा नालो ओ वाणियो न किताब लिखियो किताब केरो लिखियो ई नऊज़ बिल्लाह नकल न कुफर न पास रंगीला रसूल उनमें गुस्ताखी कई उन कहा जी ईमान की गैरत मरी वही हो मुझो मोहम्मद वारसा रोजे में मुझो मोहम्मद पे रोए तो मां गाड़ी पे जन कहा मुसलमान काथे हो खुदा जी ज़ात जो कसम हिकिड़ो वीचारो नौजवान हो अलमदीन नालो होसि नई मुछुनि जी सवाल पी अचेसि टांगो वाईंदो हो टांगो वाईंदे वाईंदे सॉरी लॻे चई मोला जो वाइज़ ॿुधा जॾहिं ॻाल्हियूं ॿुधाई मोला जो रोअण ॿुधाई ऐं नबी सॼी गुस्ताखी हुन ॿुधायो त हिन गुस्ताखी कई आहे गाज़ी अलमदीन सिधो घर आयो टांगो छोड़े खंजर तिखो कयो मां पई चयसि अलमदीन पुटु सुम्ह छा थो करे
जी अम्मा सुबाने या तो जो पुत्र जिंदा हो दो या मोहम्मद का दुश्मन जहन्नम में हो दो। ओ दोस्तों खुदा जी ज़ात जो कसम हिं आयो हथ में वो जेको वडो खंजरो से वो दुकान ते वेठो जा नौकर भी मुसलमान हा उते कमकार करण वाला परे का हकल के न वेंदे कुत्ता सब भजी विया को भी वेठो न वही कुठई से कुही ऐं ज़बान काकरे का कढी कुत्त जे हवाले कई सिधो वयो थाने ते वही थाने ते चई मां नबी सही जो गुस्ताख मां गुस्ताख रसूल के जहन्नम रसीद करे आयो मां के वधो खुदा जी ज़ात जो कसम ओ आया पाकिस्तान में मचयो हो अंग्रेज जो दौर हो उन नौजवान के मौत जी सजा जज बुधाई उन जो वकील कायदे आज़म मोहम्मद अली जना हो उन चेस काजी अलम थी नौजवाना फांसी अची वेंदई चलो जज अंग्रेज उन जे सामो चो तमा जेडी मल मारियो तली मुके जुनून हो मुके जुनून सवार हो मां को मरीदो जेको सजी जिंदगी तमा बेहोशी में गुजारी इयाई होश वाली जिंदगी ही घड़ी ही जो मोहम्मद के गुस्ताख के मारियो अल्लाह लगी उस मौत जी मौलाना शुजाबादी रहमतुल्लाह अलैहि दे ज़ात ला जातन गाजी अलमदीन दे पाबंदी काल कोठली में बंद हो अंदर बत्ती भी न बारे और जे बता चौकीदार वालो भी आयो जिए जो सुबह जो मौलाना शुजाबादी रहमतुल्लाह अलैहि आयो वालो रोए पयो कई साईं न बाजे मुसलमान का पूछो हे सजी रात साथे से बत्ती भी न बार जाए शागल इने जे कमरे में भी रोशनी शादी ही मौलाना शुजाबादी रहमतुल्लाह अलैहि उनका पूछो उन गाजी अलमदीन दे खबर बत्ती छोड़ो मारे जैसे मां के न चीज न लाइट न बैटरी इन्हें सब कुछ कटे छड़ो इतने तो रोशनी हुई कोन उन तुझे कमरे में भागी रोशनी शादी ही अल्लाह अल्लाह गाजी अचा से मां के काम खबर ना है बस तो भयो हो इतना में तो मुखे बिछले मोहम्मद सैयद जी ज़ियारत थी वो जो साईं हिते जनवायो बाके चई उन गाजी घबरान अलमदीन उन घबरान सुभाने तो के फांसी दी उन सुभाने रोज़ो लग जाए तारीमा मोहम्मद करीम और जन्नत में कजाए। दोस्तों नबी सही जी खत्म नबूवत जो एडो वडो मसलो कि वाजिबुल क़त्लन तहयो तो न करे सके यो तो न करे सके पर उनको सलाम ऐं कलाम भी कढे न था सको पी जे दुश्मन सां ॻाल्हायो न था त अॿे जो न पटको लाथो आहे न ॻाल्हाइणो आहे न सां तोखे गैरत पी ते अचे थी भाउ ते अचे थी गैरत न थी अचे त मोहम्मद मुस्तफ़ा जे ख़त में ओ जेको आहे न हाजी माणक शर अच्छी डाड़ीअ सां हो जीअं जो घर आयो ज़ाल हेॾे मुंहुं कई वेठी आहे धीअर हेॾे मुंहुं कई वेठा चए थो मूंखे पाणी पीआरियो चई छाजो पाणी पीआरियो तूं बेग़ैरत आहे चई छा थियो ॻाल्हायो चयो अब्दुल हक जेको कादियानी आहे करोड़ीअ जो वाक़ियो अथव नवाब शाह ज़िले में चई 2 ॾींहं में पियो नबी साईं खे गारियूं ॾे हुज़ूर जी में गुस्ताखी करे तूं वरी हिलजायो पाणी कोराड़ो हो कई बंदूक परे खां चई न वेंदे बेग़ैरत त ठका कढाईंसि मोहम्मद जे गुस्ताख खे मारे सिधो थाणे ते आयो कोराड़ो अची ॾाड़ीअ सां चई मूंखे जेको आहे सो महिरबानी कर मूंखे ॿध मां मोहम्मद जो गुस्ताख मारे त सूबेदार चयसि हाजी साहब चलो आशिक़ रसूल तूं न आहे मां सूबेदार आहियां त पोइ मूंखे इश्क रसूल न आहे छा तोखे मां काल्ह पंहिंजे ऑफिस में विहारीसि उन जो वकील थियो गौस अली शाह जेको आहे सो अथव गाड़ी मोरी जो अञा चहिरो थो वञी पुछोसि हो ख़ैरपुर जेल में आयो उन जेल जो सुप्रीटेंडेंट सैयद हो उनजी ज़ाल बि सैयदानी रात जो उनजी घरवारीअ खे ख्वाब में मदीने जो वीर आयो वो मुंहिंजी न्याणी उन सैयद आयो अहल बैत आयो उन ख़ैरपुर जे जेल जो सुप्रीटेंडेंट जो हो मुड़स पुट पंहिंजे मुड़स खे चओ सुभाणे तूं मानी बचाए करे मुड़स खे ॾे हिन जेल में मां मोहम्मद करीम जो कुआरो महिमान आयो त मानी बचाए तूं खाराएसि
चवे मुर्स के केरो आयो आ जेल में नानो मोहम्मद मके ख्वाब में आयो आ चेगरो हाजी खान मान को शर्रा कुरान वची डाली आओ जे मोहम्मद मुस्तफा जे गुस्ताख जहन्नम रसीद करे कादियानी मारे मोहे गौस अली साहब से हाजी साहब चओ उन वक्त चओ जेको आसो तोरो बयान फेरा बची ने चवे जो साहब केड़ी गालियों जो करे अलाए केतरा हज कयम खैरातूं कयम जलसा करायम तबे छे मोहम्मद करीब जी ज़ियारत थे पर नथी वाए ज़मत नबी जी ज़ियारत थे नथी दाढ़ी रखम न मोहम्मद जी ज़ियारत थे नथी आओ ओ साहब केतरा हज कयम उमरा के मन नबन रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ियारत थे पर नथी जैनिया गांधी करे मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम गुस्ताख लानती के जहन्नम रसीद कयो तो जेल में आयो रोज रात जो बिचे मोहम्मद जी ज़ियारत थी दिया ऐसा ताल्लुक भी न करे सको अकुला नबी साहब आयो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम गुस्ताख रहने जो हक न तस ई मुल्क कादियाने जो ना है इन मुल्क जो बुनियाद ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह पाकिस्तान का मतलब क्या कादियाने जी पे वंगार वाला जो का हुक्मरान भी हो कादियानी होता है जो मुल्क है न तो होता है जो लंदन तो वजो पंजे पे डाले जो मुल्क ई मुल्क पाकिस्तान मोहम्मद मुस्तफा के गुलाम जो मुल्क हां नबी सही जे गुस्ताख के खुदा जो कसम लो नबी सही गुस्ताखी कंदो हो नबी सही फरमाना के मारो कत्ल क्यों वठी भगो भगो साहबा तलवारों खणी करे अची करे बैतुल्लाह जे गिलाफ में भाकुर पाए बीठो या रसूल अल्लाह हे त कारे गिलाफ के भाकुर पाए बीठो आ काबतुल्लाह अमर जी जाया सही फरमायो मारो कत्ल क्यों सही काबे में भाकुर पाए बीठो आ फरमायो कत्ल क्यों ट्रे दबा जाऊं काबे दे कारे गिलाफ में साहबा तलवार खड़ी मुठी लाए छड़ी खुदा जी साहब जो कसम मोहम्मद डाडो खुश थियो और फरमाए मोहम्मद मुस्तफा जे गुस्ताख के काबो भी पनाह नहीं न सकदो दोस्तों ईमानी गैरत धारियो ॾिसो था त हे कादियानिया हे फलाणो आ इन जो ताल्लुक कादियान सां आहे त पोइ पाण जा ईमान बचायो ॿियो कुझु नथा करे सघो कम अज़ कम उन सां ॻाल्हाइण त छॾे ॾियो बाकी बिरादरी तो छड़े दो नबी साईं के रोज़े में न रंजायो मोहम्मद करीम के रोज़े में राजी कर बेड़ा पार थी गई कर दो नबी साईं के राजी कर दो बस बाहर तो क्या मोहम्मद मुस्तफा के राजी कयो जे नबी के राजी कयो रब तो फरमाया साउन के राजी करना से रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम या अल्लाह या रहमान या रहीम या हय या कय्यूम व बरहमतिक नस्तगीथ या अल्लाह सा सभी जी दिल में मीठे मोहम्मद के प्यार के वधा नबी सा मोहम्मद के वधा सहाबा सा मोहम्मद के वधा ओ मुझा रब इन मस्जिद के आबाद फरमा ओ मुझा साईं इन नौजवान जो मेहनत तो कबूल फरमा या अल्लाह जालिम के जुल्म का बचा या अल्लाह जाबर के जबर का बचा या अल्लाह हासिद के हसद का बचा या अल्लाह शिरक का बचा कुफ्र का बचा मुनाफिकी का बचा अल्लाह सा जी ईमान के मजबूत फरमा या अल्लाह तू ईमान के सफाले कामिल आजिल मुस्तमिल या अल्लाह मस्जिद मदर से हिफाजत फरमा आलिम तालिब की हिफाजत फरमा हक के जमात की हिफाजत फरमा या अल्लाह या अल्लाह या अल्लाह पीछे मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के दुश्मन गद्दार या अल्लाह गुस्ताख रसूल की तबाह बर्बाद तू कर अल्लाह उनके तबाह बर्बाद कर अल्लाह ने जाके कदम है उनके सफा खोखलो करे चल अल्लाह ईमान वाले के कदम के मजबूत बना उनके तबाह बर्बाद कर ए मुझे मौला तू जो नबी को के डाल प्यारो तू जी नबी की उम्मत भी तो के प्यारिया मौला से ना कमजोर हो मौला असन दिल का वाकफ मौला सा के तुझो कसम तुझी किबराई जो कसम तुझी वहदानियत जो कसम मौला असा के पहचा बच्चा एडा कारा ना है जदो तुझो महबूब मोहम्मद असा मोमिन के प्यारो असा के नबी सरकार असा जे सभी मुसलमान के
तू नबी सा प्यार नसीब फरमा। अल्लाह नबी के दुश्मन के नेस्तो नाबूद कर, ज़ेरो ज़बन कर, तबाह बर्बाद करे। जेके मोहम्मद मुस्तफा का गुस्ताख है उनके तबाह बर्बाद कर। या अल्लाह अल्लाह घुरता फरमा। या अल्लाह से रहम फरमा। सल्लल्लाहु तआला अला खैर खल्क़ी मुहम्मद व आलिहि व सहाबी अजमईन व बिरहमतिका या अरहमर राहिमीन। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। لا إله إلا الله لا إله